हेलो सलाम नमस्ते वेलकम टू द वीकेंड विद बाग पीरज़ादा। नाज़रीन वेलकम क्यों था अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं जेको आहे तव्हांजो सॼो हफ़्तो ॾाढो हैक्टिक गुज़रियो मूंखे ख़बर आहे, पर हींअर वक़्तु थियो आहे त इंसानु रिलैक्स थिए, छो त छुटियूं मिली वियूं आहिनि, वीकेंड जा ॾींहं आहिनि। ऐं वीकेंड इन करे ई हूंदो आहे त जेका पंहिंजी रोज़ जी ज़िंदगी आहे, डेली रूटीन जी जेका असांजी लाइफ आहे, उन मां असां थोरो वक़फ़ो वठूं, कुझु पंहिंजे लाइ टाइम कढूं, कुझु पंहिंजनि प्यारनि जे लाइ टाइम कढूं। ऐं जीअं त गर्मीअ जो मौसम अची वई आहे, गर्मियूं तमामु वधंदियूं थियूं वञनि ऐं जेको आहे थोरो मौसम जा हालात हेठि मथे थियनि था, पर नॉर्मली हाणे छो त गर्मियूं ईंदियूं ऐं इन जे लाइ सभ खां बहितरीनु आहे त इंसानु हाइड्रेटेड रहे। ऐं हाइड्रेटेड रहण जे लाइ पाणी पीए ऐं डिटॉक्स वाटर जेको आहे न उन जो इस्तेमालु करे त उन जी सिहत जे लाइ ॾाढो सुठो आहे। मां अक्सर ॾिसंदी आहियां त जेके असांजूं ऑर्गेनिक शयूं आहिनि, जेके कुदरती सब्जियूं आहिनि, वेजिटेबल्स आहिनि, जिन में खीरो थी थो पवे, लीमो आहे, इन्हनि शयुनि जा ॾाढा फ़ाइदा आहिनि। ऐं इंसानु पाणीअ में उहो मिलाए रखी छॾे, डिटॉक्स पाणी थी वेंदो आहे इंसान जी। और डिटॉक्स वाटर जी हिकिड़ी रेसिपी हूंदी आहे, उहा इंटरनेट ते बि अव्हांखे ईज़िली मिली वेंदी। सो उनखे फॉलो कयो ऐं पाणी पियो, डिटॉक्स पाणी पियो, त उहो तव्हांजी सिहत जे लाइ जेका तव्हांजी सॼी टॉक्सिसिटी आहे उहा डिटॉक्स करे छॾींदो आहे, कढी छॾींदो आहे। ऐं सिहत जे हवाले सां छो त इंसान जे वस में आहे, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असां पंहिंजी ज़िंदगीअ मां डिटॉक्स नथा करे सघूं, छो त मसइला आहिनि असांजा पंहिंजा शहरी सतह ते अलॻि मसइला आहिनि, इकोनॉमिकल लेवल ते असां अलॻि हिकिड़ा इशूज़ आहिनि जेके फेस कयूं था पिया। पर इंसान जो पाण ते त वस पुॼे थो न, त इंसानु सिहत केॾी सुठी करे सघे ऐं पंहिंजे इनर सेल्फ जेको आहे, पंहिंजे अंदर खे कीअं सुकून ॾेई सघे। इन जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे त सिहत में बि पंहिंजूं जेके नेगेटिव शयूं आहिनि पंहिंजी बॉडी मां उहे डिटॉक्स कयो। ऐं उन सां गॾोगॾु जेका पंहिंजी नेचर आहे, जेका पंहिंजो इनर पीस आहे, मेंटल हेल्थ आहे, उन हवाले सां बि नेगेटिव वाइब्स, जेका बि नेगेटिव ॻाल्हि ॿोल आहे, नेगेटिव माण्हू आहिनि, कंहिंमां तव्हांखे टॉक्सिसिटी फील थी थिए, की टॉक्सिक माण्हू आहिनि तव्हांजी ज़िंदगीअ में, त उन्हनि खे बि डिटॉक्स करण जी कोशिशि कयो। ऐं इन में इंसानु छा थींदो आहे त अक्सर पॉज़िटिव वाइब्स ईंदियूं आहिनि न, त इंसानु सुकून में रहंदो आहे ऐं सुकून में रहणु तमामु घणो ज़रूरी आहे। ईअं ई असां हिकिड़ियूं ख़ूबसूरत इहे वाइब्स आहिनि जेके असांजे प्रोग्राम में मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अव्हांखे बि फील थिए। ऐं असां सां गॾु जेके बि हिते मौजूदु असांजी टीम आहे मेहनती, जंहिंमें धरती टीवीअ जी टीम आहे, उन में असांजा कैमरामैन आहिनि, उहे बि डायरेक्टर्स आहिनि, असांजा पंहिंजा डायरेक्टर आहिनि, गुलज़ार भंगवार जो वॾो हिन में क्रेडिट आहे। ऐं सॼो समूरो जेका टीम आहे उन में लाजो भाई साहब जो बि असां सां गॾु साथ हूंदो आहे, त इहे सभई पॉज़िटिव वाइब्स फील कर। ठीक कह रही हो ना लाजो भाई, क्या हाल है आपके? ठीक ठाक, बिल्कुल। तो ये जो पॉजिटिव वाइब्स आती है ना, तो इंसान को अपने घर जैसा माहौल लगता है, वो देना बड़ा ज़रूरी है। बिल्कुल इसी तरह से, बिल्कुल ऐसा ही है। और इसमें हमारे साथ जो सबसे ज़्यादा मैं समझती हूँ कि इस चीज़ का एलिमेंट ऐड करता है, उसमें म्यूज़िक का एलिमेंट आता है। मौसीक़ीअ खां पोइ ईअं लॻंदो आहे न इंसानु ख़ुशगवार थी वियो आहे, हुनजो मूड ख़ुशगवार थी वेंदो आहे। सो इन करे इन जो वॾो उन में हथु हूंदो आहे मौसीक़ीअ जो, त तव्हांजी मौसीक़ी सुठी हुजे। अॼु छा तव्हां था प्लान कयो, असांखे कहिड़ो ॿुधाईंदो? छो त अॼु असां वटि जेका गेस्ट आहे न, एॾी स्पेशल गेस्ट आहे। ऐं उन फॉलोवर्स जेके आहिनि, ॾिसंदड़ जेके आहिनि, उन्हनि असांखे ॾाढी जेको आहे सो फरमाइश कई, डिमांड कई त भला तव्हां हिन जो इंटरव्यू कयो, हिन खे जेको आहे सो एज़ अ गेस्ट घुरायो। सो अॼु फाइनली उहा सेलिब्रिटी असांजे प्रोग्राम जो गेस्ट आहे। सो ज़ाहिरा इहो हिकिड़ो सुठो तव्हांजी बि उन सां, छो त पुराणो रिश्तो बि आहे, नवाले सां बि ॻाल्हाइबो। अॼु बाबा असांजे गेस्ट सां गॾोगॾु थोरो लाजो भाई सां बि असां सवाल कंदासीं, छो त जीअं त सॼी असांजी सिंधी मीडिया जेका आहे न ॻंढियल आहे, इन में असां सभई कमु कयूं था, त हिक ॿिए सां असांजो वास्तो थी थो पवे हिकिड़ी फैमिलीअ वांगुरु। बहरहाल अॻिते वधंदासीं ऐं इन ई फैमिलीअ सां गॾु अव्हांखे वरी मिलंदासीं, हिकिड़ी असांजी सेलिब्रिटी गेस्ट ईंदी, उन सां बि मुतारिफ़ कराईंदासीं। पर नंढड़ी साही जो वक़्तु थी वियो आहे, साही वठूं था नाज़रीन, साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो वीकेंड विद बाग पीरज़ादा। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं वीकेंड विद बाग पीरज़ादा में हींअर असां बाक़ाइदा हाणे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं, छो त जेको असांजी प्रोग्राम जो असल मां सम्झंदी आहियां त 4 चंड लॻाईंदो आहे, असांजा गेस्ट हूंदा आहिनि, जेके सेलिब्रिटी गेस्ट असांखे टाइम ॾींदा आहिनि। ऐं सभ खां पहिरियां त मां उन्हनि जा थोराइती आहियां त उन्हनि असांखे टाइम ॾिनो आहे। तमामु बिज़ी लेडी आहिनि ऐं सिंध जूं उहे औरतूं जिन हिकिड़ो ट्रेंड रखियो आहे ऐं पंहिंजे पाण खे साबित करे ॾेखारियो अथऊं। ज़िंदगीअ में वॾा लाहा चाढ़ा बि ज़िंदगीअ में आया अथसि, असां सभिनी खे
ख़बर आहे छो त मीडिया सां वाबस्ता आहे, सिंधी मीडिया जो वॾो नालो आहे ऐं तमामु सिंधी माण्हू जेके आहिनि उन जा फ़ैन आहिनि, उन जी आवाज़ जा, उन जी गुलकारी जा, अदाकारी जा, मॉडलिंग जे तौर ते बि उन्हनि कमु कयो आहे ऐं एज़ अ सिंगर बि तमामु बहितरीनु वॾो नालो आहे। इन खां अलावा मां चवंदसि त कुझु अहिड़ियूं औरतूं जेके एॾा डिफ़िकल्ट चैलेंजिस खणी पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहिनि ऐं उन ई बुर्दबारीअ सां फेस कनि थियूं अॼु बि, न त काफ़ी अहिड़ियूं लेडीज़ मां ॾिठियूं आहिनि त थोरा लाहा चाढ़ा ज़िंदगीअ में ईंदा आहिनि त वरी वक़्त खां पोइ ग़ाइबु थी वेंदियूं आहिनि स्क्रीन सां। सो अॼु ताईं उहा स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं पंहिंजी जाइ क़ाइमु रखियूं वेठी आहे। उनखे ॾिसी तमामु नियाणियूं इंस्पायर थियनि थियूं, मूं समेत तमामु घणेई माण्हू उन जा फ़ैन आहिनि। सिंधी मीडिया जो गुलाब जो गुल वेलकम कयूं था शैला गुल। अस्सलाम वालेकुम। अरे वाह, अॼु ब्लू ब्लू थींदासीं असां ॿई ऐं जेको आहे सो इहो बिल्कुलु बि प्लान कोन हुयो, पर बहरहाल इत्तेफ़ाक़ थी वियो आहे ऐं चवंदा आहिनि न दिलियूं ॻंढियल हुजनि त पोइ इहो कमु थी वेंदो। कुझु अहिड़ा इत्तेफ़ाक़ हूंदा आहिनि जेके जिनखे ख़ूबसूरत इत्तेफ़ाक़ हसीन इत्तेफ़ाक़। हैव अ सीट शैला, हैव अ सीट ऐं थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम में आया वीकेंड विद बाक में काफ़ी अरसे खां असांजी याद थिए पई ॻाल्हि ॿोल। अॼु त न पुछो त केॾे अरसे खां वठी बाक मूंखे चए पई त जेको सो टाइम ॾियो टाइम ॾियो टाइम ॾियो, हालांकि कोई एॾो मुश्किल बि न हुयो, लेकिन स्केड्यूल जे हिसाब सां बि मतिलबु हिकिड़ो मैच न पियो थिए। वरी मां चवां पई त जॾहिं बि मां वञा त मतिलबु हिकिड़ो मज़ो अचे, हिकिड़ो माण्हू खे हिकिड़ो ज़हनी रिलैक्स हुजे माण्हू। ऐं बाक सां जॾहिं मुलाक़ात थी आहे त यादगारी रही आहे। बिल्कुलु आहे हिकिड़ी बाक जेके बाक माशाल्लाह पाण बि मां इहो जीअं तव्हांखे तव्हां इंट्रो त ॾिनो, पहिरीं एंकर पर्सन ॾाढा मजबूर हूंदा आहिनि ॻाल्हाइण खां त मां तारीफ़ एंकर पर्सन मां पंहिंजी ॻाल्हि कई, तव्हां मुंहिंजी दिलि सां तारीफ़ कई, थैंक यू सो मच स्पेशली। ऐं हिन तरफ़ लाजो भाई मूंसां असांजो पुराणे साथी वेठल आहे, अॼु लाजो भाई सां मुलाक़ात थी ऐं माशाल्लाह सां हाणे धरती ते लाजो भाई सीनियर त चई सघूं था, पर मोस्ट सीनियर्स में हाणे हिननि जो नालो अचे थो। मॉर्निंग शो खां वठी असां गॾु आहियूं, लेकिन मां इहो चयमि पई जॾहिं बि बाग सां मुलाक़ात थिए त मां एंकर पर्सन सां चवंदा पर थोरे टाइम में ॾाढो सुठो नालो, बावकार शख़्सियत, तमामु हिकिड़े डिसेंट स्टाइल सां ऐं हर तरह जे स्टाइल में यू आर द इंस्पिरेशन। जॾहिं इंस्पायर करण वारा माण्हू तव्हां जहिड़ा गॾु हुजनि ऐं तव्हां यकीन कयो शैला यादि अचेव थो धरतीअ ते ई पहिरियों इंटरव्यू आई वाज द न्यू एंकर न, मां पहिरियों ई शैला हिकिड़ो वॾो नालो, मां एॾी कंफ्यूज हुयसि। वॾी अल्लाह जी ज़ात आहे, गुलज़ार ई डायरेक्टर हुया मुंहिंजे ख्याल में उन शो जा। मां तव्हांखे ॿुधायां थी अदा नालो चङो आहे हुननि जो, रुस्तम। हाँ, रुस्तम लक साहब। तव्हां पंहिंजे डायरेक्टर जो नालो विसरो न, असल में छा आहे मां वॾो टाइम उन्हनि सां जेको सुरक्षित रूप प्रोग्राम तव्हांजे हिन चैनल तां कयो आहे ऐं रुस्तम लक तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे। अदा गुलज़ार जो ॾाढो सुठो नालो अचे थो। अदा जेके असांजे माना हिन में लिस्ट में जेके सुठो स्टार डायरेक्टर सीनियर अचनि था ऐं माशाल्लाह उन कम खे खणी पिया अचनि। ऐं मां इहो बिल्कुलु ॿुधाइणु चाहींदसि ॾिसंदड़नि खे त जीअं थींदो आहे न, छो त मां नई होस्ट हुयसि, मुंहिंजो को फ़िलहालु को प्रोफाइल कोन हुयो, मुंहिंजो पहिरियों शो हुयो, मूंखे ठीकु तरीक़े सां ॻाल्हाइण बि कोन ईंदो हुयो, अञा बि लर्निंग प्रोसेस जारी आहे। ऐं शैला हिकु वॾो नालो, शैला वाज़ अ सेलिब्रिटी। मां हाणे तव्हांखे लास्ट टाइम चयो तव्हां ईअं कोन चवंदा, तुंहिंजो वॾी ज़ात सिर्फ़ु रब जी आहे जंहिं असां गुनाहगार इब्दारनि खे इन जॻह ते पुॼायो आहे। जेको चाहे थो न वतो इज़ो मन तो शाह, वतो ज़िलो मन तो शाह। ऐं दुनिया जे कंहिं शायदि माण्हू कामयाबु माण्हुनि खे त घणेई धचका मिलंदा आहिनि। तव्हां स्टार्ट में चयो त वॾियूं माना ज़िंदगी जो स्ट्रगल्स करे हिते पहुती आहियां ऐं वाक़ई में बि घणा लाह चाढ़ा ॾाढा घणा आया, लेकिन हुनजी ज़ात मूंखे अगरि मज़बूत करे बीहारियो त अॼु बि सम्झो त मां उते ई बीठी आहियां। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं उन में सभ खां वॾो हथु मां सम्झंदसि बहितरीनु इम्पोर्टेंट एलिमेंट इहो आहे त निवड़त। जीअं मां पंहिंजे उन इंटरव्यू जी ॻाल्हि कयां थी त मतिलबु थोड़ी बि वॾाई शैला में मां महसूसु कई त का वॾी सेलिब्रिटी आहे, ईअं नई होस्ट छो आई आहे मुंहिंजो इंटरव्यू करणु, टाइम ॾेई छॾियईं, घर में वेलकम बि कयईं, सुठे नमूने यादगार रहियो। उनजो क्लिप्स बि तमामु घणियूं वायरल आहिनि सोशल मीडिया ते। शैला हूंदी त वायरल त थींदो न, न इन जे करे न उन में बाक़ी बि तॾहिं वायरल। मां तव्हांखे ॿुधायो हाणे अक्सर सोशल मीडिया रिसेंटली असांजी हिकिड़ी प्राइवेट पार्टी में असां मिलियासीं, तव्हां सां गॾु असां वीडियोस वग़ैरह रखियोसीं टिकटॉक हाणे माण्हू था कनि त शैला जे करे असां तव्हांखे बि लाइक कयूं था। हाणे इहा जेका सिंध आहे, सिंधी माण्हू पंहिंजा जेके आहिनि उहे असांखे क़बूल कनि था, इन करे त शैला असांजे प्रोग्राम में हिन खां वधीक एज़ाज़ असांजे लाइ ॿियो कोन नथो थिए। तव्हां यकीन मञियो बाक़ी त मां असांजे पूरे टोटल सिंध वासियुनि जी तमामु हद खां वधीक
ॾाढी हिननि जी मशहूरु आहियां, इन्हनि जे मुहबतुनि जी, इन्हनि जे इज़तुनि ॾियण जी। स्टार्ट में जीअं तव्हां सां ॻाल्हि कयो त रब जंहिंखे इज़त ॾिए थो ऐं उहे ॾियण वारियूं मुहबतूं जेके साम्हूं असांखे ॾिसण वारा आहिनि। ऐं कई माण्हू मूंखे चवंदा आहिनि न, असां जॾहिं मॉर्निंग शो कंदासीं या मुख़्तलिफ़ माण्हू मिलंदा त चवंदा तव्हां मूंखे सुञाणो था, त मां वरी थोरो हीअं सोचण में पइजी वञसि, थी सघे थो मुंहिंजी शायदि किथे मुलाक़ात थी हुजे या मां हिन सां, त मां सोच में पंहिंजो त न ठीकु आहे, अदी ईअं करे था चऊं जो असां तव्हांखे स्क्रीन ते ॾिसूं था, असीं तव्हांखे सुञाणूं था, तव्हांखे कहिड़ी ख़बर अथव तरफ़ केरु वेठो आहे। त हुनजे करे कई माण्हू हज़ारे लखे करोड़नि जे तइदाद पर शैला ॿिया माण्हू चई ॾींदा आहिनि त न मिलियल बि हूंदा आहिनि, पोइ बि चवंदा आहिनि न मां वरी सोचंदी आहियां शायदि थी सघे थो अॻिले माण्हू वरी डिसहार्ट थी वेंदो आहे न। माण्हू असांजा वरी सिंधी ॾाढा मासूम आहिनि, निमाणा आहिनि, उहे नंढी नंढी ॻाल्हि खे वरी माइंड करे वेंदा आहिनि, उन्हनि जी दिलि हर्ट थी वेंदी आहे। माण्हुनि जी मासूमियत जा कहिड़ा कहिड़ा वाक़िया ॿुधायां, उहे सभु वाक़िया ॿुधंदासीं, फिकर न कयो, असां पंहिंजनि ॾिसंदड़नि खे बि सभु वाक़िया ॿुधाईंदासीं। अच्छा, इहो जेको मां जीअं तव्हांखे चयो न त मीडिया में ॾाढा चैलेंजिस बि तव्हांखे आया, कंट्रोवर्सी भाई, तनक़ीद खे भला कीअं था ॾिसो? न तनक़ीद मां सिखंदी आहियां, मां नाराज़ न आहियां थींदी, मूंखे पाण मां चवंदी आहियां ॾिसो मां हे कयो आहे, कीअं थो लॻे, उन में कई सारी अहिड़ियूं शयूं आहिनि जिन मूंखे मतिलबु तनक़ीद जे हिसाब सां त कमु थोरो बि कयो लेकिन सुठो कयो, पोइ मां पंहिंजे कम खे इलाही शॉर्ट करे वई आहियां, कंदी बि आहियां, सिलेक्टेड कंदी आहियां। शुरू खां वठी मां एतिरो क्वालिटी ते मुंहिंजो फोकस हूंदो आहे, त थोरो बि कमु करे सुठो करे, हालांकि मां हिन में क्रिटिसिज़म वॾो ॿुधो त हाणे सफ़ा गाइब थी वई आहे, एल्बम्स नथी करे नथी करे, मां चवंदी आहियां 100 गाननि करण खां बहितर तव्हां हिकु करियो पर सुठो करियो, जे न करियो त हुन खां पोइ तव्हां ख़ामोश थी वेही रहियो, ॾाढो सुठो आहे, इहो वधीक रस्तो बहितर आहे। अरे वाह, छा ॻाल्हि। सुभाणे माण्हू तव्हांखे चवनि त यार हीअ कमु कयो अथई, हीअ कमु कयो अथई, पर हिन में मज़ो न आहे, हीअ ख़राबु कयो, हिन में तव्हांजो जेको सो उहा क्वालिटी हली वई हली, हीअ बि शइ न हुई। कई सारी अहिड़ी शयूं माज़ी में थियूं आहिनि जेके बिल्कुलु मूंखे पसंदि बि न हुयूं, पर लेकिन रिक्वायरमेंट त करे छॾियूं, पर पोइ मां हुन लाइ सोचियो, मुंहिंजो न मां हर जॻह ते हर कमु नथी करे सघां, शैला गुल नथी करे सघां। अच्छा, पोइ जीअं प्रोफेशनलिज़म जीअं तव्हांजो हीअं आहे, पंहिंजे प्रोफेशन खे वठी तव्हां ॾिसो था त क्वालिटी हुजे, हर शइ परफेक्ट हुजे, छा घर में बि ईअं ई था ॾिसो घर खे ऐं घर जे भातियुनि खे, घर जो निज़ाम कीअं आहे भला? छो त अक्सर इहो बि चवणो आहे, ऐं इहो सुवाल मां इन करे थी कयां त उहे असांजूं नियाणियूं जेके मीडिया में अचणु चाहिनि थियूं न, ऐं घर में ॻाल्हि कंदियूं आहिनि त उनखे उनजा पीअर या उनजा भाइर या उनजे घर में माइर इहे चवंदियूं आहिनि त पोइ घर रुली वेंदी। इहो हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे। ऐं इन में वाक़ई ॾिसो टाइम त ॾियणो पए थो, पर उन जी पोयां सपोर्ट ॾाढी लाज़मी आहे तव्हांखे। मुंहिंजी फैमिली कहिड़े बि किरदार में, भाउ जे सूरत में ॾिसो, पीउ जे सूरत में, माउ जे सूरत में, मां उन्हनि जी तमामु घणी थोराइती आहियां, जिन सॼी ज़िंदगी माना मूंसां गॾु गॾु स्ट्रगल कयो आहे, वरी साथ बि ॾिनो आहे, त उन में उनखां वधीक मुंहिंजे ॿारनि ॾाढी स्ट्रगल कई आहे मूंसां गॾु, नंढा नंढा हुया तॾहिं ज़िम्मेदार थी विया, त माशाल्लाह सां हींअर जॾहिं मुंहिंजे बराबरि अची बीठा, मूंसां गॾु बीठा, त मां उन्हनि जे साथ सां गॾु हली आहियां। हाणे त मूंखे उनखे ॾिसी ॾाढो मां प्राउड फील कंदी आहियां, जेको तव्हां सां गॾु नंढड़ो सफ़ा मतिलबु साए वांगुरु न, पाछे वांगुरु तव्हां सां गॾु हूंदो आहे। शुरू खां उनखे थोरो तंग कंदा न, माउ पुटु आहे, मां चवंदी आहियां त हू ज़ारी ॻाल्हि आहे मुंहिंजे पल्लू सां गॾु ॿधिजी हलियो आहे, त कई माण्हू थोरा मज़ाक में चवंदा हाणे माउ जो पल्लू छॾ। ॾाढो सुठो आहे, तव्हां सां रही रही करे केतिरो कुझु सिखे थो, एक्टिव आहिनि, इहो ॾाढो जेको आहे सो वॾी हिकिड़ी लर्निंग प्रोसेस आहे, ज़बरदस्त। अच्छा, जीअं अक्सर तव्हां माण्हू चवंदा आहिनि न त पंहिंजी नियाणियुनि सां गॾु माण्हू टाइम रखे, माउ ऐं नियाणीअ जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि रिश्तो हूंदो, तव्हांजो तव्हांजी नियाणीअ सां कीअं रिश्तो आहे? अगरि उहा चए त उनखे मीडिया में अचिणो आहे, सपोर्ट कंदोसि की न, सलाह ॾींदोसि त बाबा न वञ त बहितर? न, मां ॾिसो जेके शयूं कचायूं फिकायूं बुरायूं सुठायूं असां जेके पंहिंजे ज़िंदगी में ॾिठियूं आहिनि, उन जे मुताबिक़ असां पंहिंजे औलाद खे गाइड कंदासीं। वधीक हू हर इंसान जेको ट्रेंड सेटर पाण थींदो आहे त हू हले कीअं थो, लेकिन हुननि खे पाण खे बि एतिरो इंट्रस्ट कोन हुयो। फील मां कंदी हुअसि त शायदि थी सघे थो त मतिलबु शाज़ेब आहे, हुनखे आवाज़ु थोरो कॾहिं कॾहिं वेही करे हुनखे मनकबत नोहा या मतिलबु मौला जे रस्ते ते तमामु घणो, असांजे घर में माहौल बि घणो इहो आहे त हुनखे इंट्रस्ट आहे, पर मां हुनखे चवंदी आहियां अगरि तव्हांजी दिलि चए थी सिर्फ़ु शाज़ेब खे त छोकिरो आहे, मां चवंदी आहियां तव्हांजी अगरि दिलि चवे थी त ॾिसो जेके बाउंड्रीज़ जेके शयूं असीं ॾिसी आया आहियूं, थी सघे हू हुन शइ खे फेस न करे सघनि, ऐं ॾाढो छो त उन्हनि जे पुठियां हाणे अक्सर ईअं थींदो आहे त अक्सर हाणे जे तव्हां आयो त शायदि उहो तव्हांखे उहा सपोर्ट न हुई, पर हाणे छा त तव्हां आयो त तव्हां पंहिंजे बारे में, लेकिन मां हुनखे चयो जेका फील्ड तव्हांखे दिलि चवे तव्हां उहा चूज़ कयो। मीडिया साइंस में हुन ॾिढी जेका असां माशाल्लाह सां यूनिवर्सिटी गोइंग आहे, पढ़े थी, ऐं मां चवंदी आहियां भला इहो कीअं चीज़ जेको तव्हां कमु कयो था उहो मां तव्हांखे आर्ट जे स्टाइल में कंदसि, नंढे हूंदे खां आर्ट जो कम जो शौक़ु हूंदुसि, तव्हां विच में हिकिड़ो माशाल्लाह एक्टिविटी रखी मां तव्हां ॾियासीं, एॾो मुंहिंजे मथां खिली, एॾो खिली, हे त छा करे आयो, मां मतिलबु ईअं चइबो आहे त शैला डायरेक्शन कई आहे, शैला सिंगिंग कई आहे, शैला होस्टिंग कई आहे, मॉडलिंग खां स्टार्टिंग कई, उन खां पोइ जेको डायरेक्शन जो सिलसिलो रहियो सो बि ॾाढो माना काफ़ी अर्सो ताईं मां खणी आहियां, जेके जेके मुंहिंजा हिट सॉन्ग्स आहिनि उन्हनि में डायरेक्शन पोयां मुंहिंजी पंहिंजी आहे, पर टीम सां गॾु ई आहे, त उहो आहे त मां हुनखे चयो इहो मुंहिंजो कमु न आहे, मां वई आर्ट कयां कुझु बि कयां, नंढे हूंदे असां ड्रॉइंग कई आहे, मां कोशिशि कई त छा पियो कयो, अलाए छा पियो थियो, पर बसि पोइ बाख चयो त हिनखे हीअं करे छॾियो, असां ईअं बि करे छॾियो। नालो छा आहे तव्हांजी नंढड़ीअ जो? लारेब।
लारेब ॾाढो नेक्स्ट वर्कशॉप में मां लारेब खे इनवाइट हाँ कंदसि। श्योर। अच्छा हुन त चयो मुंहिंजो कमु हो तव्हां मूंखे छो कोन वठी हाँ, आया? बिल्कुल। उनखे मतिलबु डिफरेंट शयूं ठाहिण जो ऐं नंढे हूंदे खां उनजो काफ़ी आर्ट सारियूं एंड शयूं- क्राफ्ट में इंटरेस्ट अथसि, ज़बरदस्त बहितरीन ऐं ज़बरदस्त ॻाल्हियूं अॻिते बि जारी रखंदासीं। साही जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन, शैला गुल सां ख़ूबसूरत कचहरी जारी आहे। ॾिसंदा रहो वीकेंड विद बाक़ी ज़्यादा। मिलूं था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं शैला गुल ज़बरदस्त ॻाल्हियूं करे पई। शैला, जॾहिं भला तव्हां शुरूआत खां ॻाल्हि था कयूं त हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे न, का बि औरत का बि न्याणी जॾहिं ख़्वाबु ॾिसे थी, वरी उनखे साबिया करण जी हिकिड़ी उन जंग में जारी अची थी वञे, उन रस्ते ते हली थी पियो, दग थी वठे, सभ खां अहम ॻाल्हि कहिड़ी आहे? तव्हां छा था सम्झो न्याणीअ खे ख़्वाबनि खे साबिया करण जे लाइ उन में कहिड़ो अहिड़ो एलिमेंट हुजे, छा हुजे त उहा पंहिंजा ख़्वाब साबिया करे सघे थी? मां चवंदी आहियां सभिनी खां पहिरियां त तव्हांखे पंहिंजी फैमिली सपोर्ट ज़रूरु हुअणु खपे। ठीकु। मां ॾिठो आहे चङे भले कॉन्फिडेंट जेके छोकिरियूं आहिनि, तमामु उन्हनि खे हिकिड़ो शौक़ु आहे, हिकिड़ो क्रेज़ आहे कंहिं हद ताईं, लेकिन अगरि फैमिली बैकग्राउंड या पोयां उनजी का सपोर्ट न आहे त उन्हनि जा सभु ख़्वाब चिकना चूर था थी वञनि, टुटी था वञनि हलिया, छो जो उन्हनि खे कॉन्फिडेंस आहे न। अगरि उहो पाण सेल्फ कॉन्फिडेंस ते बीठल आहिनि त उन्हनि खे कॉन्फिडेंस लेस करण वारा कई माण्हू पोयां आहिनि, पोइ उनजा ख्वाब टुटी था वञनि। वरी अगरि फॉर एग्जाम्पल का छोकिरी पंहिंजे पाण सां जंग करे निकिरी बि अचे थी न, त पोइ हुनखे वॾियूं शयूं फेस करणी थियूं पवनि। तव्हांखे माण्हू टोड़ींदा, तव्हांखे हुन जॻह ते पहुचण न ॾींदा, तव्हां दुनिया में तव्हां सॼी दुनिया सां जंग विड़ो था, पूरी ज़िंदगी में हर माण्हू सां जंग विड़ी सघो था, तव्हां कॾहिं पंहिंजनि सां जंग नथा विड़ी सघो। उहा ई सभिनी खां मुश्किल हूंदी आहे, उन्हनि मां निकिरणु, उन्हनि सां विढ़णु, छो जो जेको हीउ दिलि जो जेको दारोमदार आहे न, उहा कुदरत अलाह सां हिकिड़ो अहिड़ो माना हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे जंहिंमें अगरि तव्हांखे कंहिं पंहिंजी सपोर्ट न आहे, साथ न आहे न, त तव्हां भले दुनिया जे के तख़्त ते पहुची वञो न, त दिलि ख़ाली रहंदो आहे किथे न किथे। उहा हिकिड़ी ख़लश तव्हांखे हमेशह तंग कंदी रहंदी आहे, उते तव्हां टुटी पवंदा हो। ऐं औरत ॾाढी सेंसिटिव आहे, औरत त हिकिड़ी नफ़ीस, अलाह साईं चवंदा औरत खे त नाज़ुक ठाहियो आहे, लेकिन दुनिया वारा माण्हुनि खे मज़बूत पाण कंदा आहिनि, धिकनि मां थाॿनि मां निकिरंदी आहे, कीअं थी वधे कीअं थी करे, पर जेको सेल्फ कॉन्फिडेंस आहे न उनखे कॾहिं बि तव्हां न छॾियो। ऐं औरतुनि में वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे त उहे जेलसी फैक्टर बि तमामु घणो आहे, ऐं ख़ासि तौर पे मीडिया में। तव्हां ज़ाहिर आहियो, तव्हां वॾो नालो न, शैला गुल आई ऐं छाइजी वई। काफ़ी अहिड़ा माण्हू, काफ़ी अहिड़ियूं वॾियूं सेलिब्रिटीज़ जेके अॻु में बि ऐं अॼु बि जेके आहिनि वॾा न, कॾहिं कॾहिं अहिड़ो बयानु ॿुधंदा आहियो तव्हांजे नाले कुझु ईअं थी चवे, या वरी कंट्रोवर्सी थी वेंदी आहे, पोइ कीअं महसूस? माण्हू ॾाढियूं ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि, पर मुंहिंजे लाइ हिकिड़ी मज़ेरी ॻाल्हि आहे त अल्हम्दुलिल्लाह मां हिकिड़ो वॾो मिसाल ॾींदी आहियां। काफ़ी सारे इंटरव्यूज़ में मां ॻाल्हि कई आहे त जॾहिं मां हिकिड़े कंहिं निजी चैनल ते कमु कंदी हुअसि, मां चवंदसि जेको गार्ड आहे न, गार्ड जेको असांजा ॿाहिरि बीहनि था सिक्योरिटी लाइ, असांजे ऑफिस खां वठी हूंदा आहिनि, उनखां वठी वञे असांजे मालिकान ताईं, अॼु ताईं मुंहिंजी कंहिंसां मिसअंडरस्टैंडिंग न थी, न कॾहिं मुंहिंजो कंहिंसां जहिड़ो थियो आहे, न कॾहिं कंहिंसां मां नाराज़ थी आहियां, न को कॾहिं कंहिंखे कुझु मुंहं में ॾिनो आहे। त उनजो रीज़न सिर्फ़ु इहो ई आहे त अगरि केरु मुंहिंजे लाइ का ॻाल्हि कंदी आहे, मां कंदो आहियां, केरु कंदी बि आहे कुझु बि, मां चवंदी आहियां इट्स ओके, हा मुंहिंजे साम्हूं पहुचे, मां मूंखे कुझु चए त पोइ मां वञा, मां ईअं कीअं चवां त उन ॻाल्हि करे छॾी आहे। ऐं उनखां अलावा कॾहिं ईअं थियो भला साम्हूं फेस टू फेस को कंहिं मुक़ाबिलो कयो? न, माण्हुनि में साम्हूं ॻाल्हाइण जी हिम्मत कॾहिं हूंदी आहे? न आहे हूंदी। हा, इहा ॻाल्हि आहे। हमेशह चवंदा आहिनि त तव्हां कामयाबु आहियो न त तव्हांजे लाइ गिला पर पुठी कंदा, मूं हिते चवण लाइ तव्हांखे बाक़ी इहो अॼु दुनिया जा मुनाफ़िक माण्हू ट्रू फेसिस आहिनि, कीअं बि आहिनि, उहे तव्हांखे चवंदा रहंदा आहिनि त यार न न साम्हूं पुॼंदा तव्हां जहिड़ो कोई कोन्हे, वरी निकिरण खां पुॼंदा इहे इहो असल त मूंखे चवंदा आहिनि तव्हांजी ख़ूबसूरती राज़ छा आहे, तव्हां हमेशह एवरग्रीन कीअं आहियो, मां छा आहियां, मां चवंदी आहियां नियत साफ़ रखो, मंज़िल आसान आहे, सिधी ॻाल्हि आहे। त मां ऐं कई शयुनि जे करे माण्हुनि खे जेका पसंदि न आहे, मां स्ट्रेट फॉरवर्ड आहियां, मां हमेशह बाबा हर को नियत साफ़ रखे, पोइ शैला वारो ग्लो स्किन ते अची वेंदो सभिनी जो। इन जे करे न पुछंदा न माण्हू तव्हां हमेशह हीअं रहिया सता ॿार, मां चवंदी आहियां हथ ॿ जोड़ कयो, मां निवड़त रखे माण्हू, बिल्कुलु ईअं फैंस मिलंदा आहिनि, दुनिया जा माण्हू मोहबत ॾींदा आहिनि, पर मां चवंदा माण्हू चवंदा अक्सर इहो बि सुवाल हूंदो आहे त फैन सां कीअं मिलंदा आहियो, तव्हांजी मुलाक़ात थींदी माण्हू खे कीअं फेस कंदा हुआ, या मूं त वॾनि वॾनि आर्टिस्टनि खे सॼो ॾींहुं असांजे साम्हूं हाणे रील्स ऐं क्लिप्स दुनिया जे हर बंदे जो माना हाई लेवल खां वठी नंढे ताईं तव्हांजे साम्हूं अचनि थियूं, पोइ माण्हू जा मूं बिहेवियर ॾिसिया आहिनि त माना हेॾियूं सेलिब्रिटीज़ थी करे कंहिंखे धिको ॾींदे देरि न कंदा आहिनि, या उनखां माण्हू परे छॾा यार हू जेके तव्हां सां मिलनि था उन्हनि जे करे ई तव्हां आहियो, उहे बि इंसान आहिनि, उन्हनि जूं फीलिंग्स मोहबत सां न मिलो त पोइ तव्हांजे हुअण जो कहिड़ो फ़ाइदो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी ज़बरदस्त बहितरीनु ॻाल्हि थी। अच्छा, तव्हां काफ़ी इंटरव्यूज़ में जेको आहे न ज़िक्र कयो आहे त तव्हांजो ख़्वाहिश आहे त डुएट प्ले जेको आहे न, उहो जेको आहे शमन अली मीराली साहब सां गॾु तव्हांजो थिए, ऐं अरिजीत आहे उनजो तव्हां नालो वठो आहे, ॿिया बि अहिड़ा
मां सभिनी खां वधीक फेमस मां जेको मुंहिंजा पंहिंजा त जेको टिकटॉक अकाउंट त माना ईअं बसि मां शौक़ु पोइ कॾहिं डुएट उन्हनि सां न थियो आहे छा कॾहिं? न हुननि जो हाणे बि हिकिड़ो डुएट फाइनल थियल हुयो पर मां पाणे जेको सो हुननि खे माना थोरो टेम्परेरी माना की चइबो आहे इनकार कयो मसरूफ़ियत जे करे मां चयो हाली फ़िलहाल थोरो सब्र कयो मां ॾिसां थी उन रीज़न इहो त उन जेका धुन हुई उहा मूंखे एॾी ख़ासि एतिरी कोन लॻी ऐं मां चयो त डुएट को अहिड़ो ठाहियो जेको हले त लॻे त बाक़ी का शइ माण्हू कमु करे त अहिड़ो करे जी चलो ॿियो ठाहियूं था वरी वेटिंग ते हली वई वरी वेटिंग ते पोइ असां इंतज़ार कंदासीं वैसे नसीब में हूंदो माना इहो हिकिड़ो वॾो मां सम्झंदसि नसीब में हूंदो ज़रूरी ईंदो बिल्कुलु फुल कंबाइन पैकेज थी वेंदो न शहला गुल ऐं शमन अली मीराली ॿई वॾा लेजेंड असांजा उस्ताद आहिनि बिल्कुलु ऐं तव्हांजो डुएट ईंदो त इहो ज़ाहिर असांखे बि बचपन खां ॿुधंदा आहियूं मां त साम्हूं चवंदी उस्ताद असां नंढड़ा हुयासीं तॾहिं तव्हांखे ॿुधंदा अम्मा तव्हांजा गाना ॿुधंदी पोइ चवंदो अच्छा हीअं बट ही रियली इज़ अ वेरी हम्बल पर्सन असांजे शो में आया ऐं मां तव्हांखे ॿुधायां तमामु बहितरीन शख़्सियत तमामु ज़बरदस्त इंसान अलाह साईं वॾी हयाती ॾे उन्हनि खे ऐं इहे जेके असासो आहे असांजे सिंध जो असासो इहे माण्हू ऐं उन में जेको आहे ज़ाहिर आहे शहला जो बि नालो आहे शहला पाण भला कंहिंखे ॾिसी इंस्पायर थींदा आहियो इंस्पिरेशन सोर्स ऑफ इंस्पिरेशन मोटिवेशन किथां यार मां हुन करीना वांगुरु चवंदी आहियां मैं अपनी फेवरेट हूं अॼुकल्ह थॉट ॾाढो आहे शहला असां सभिनी जी बि फेवरेट आहे ऐं शहला पंहिंजी बि फेवरेट आहे मां इन करे चवंदी आहियां त तव्हां पहिरियां पंहिंजे पाण सां मोहबत कयो न ऐं पंहिंजे पाण सां मोहबत ज़रूरी आहे छो जो ऐं ॾुखियो बि आहे पंहिंजे पाण सां मोहबत करणु छो तव्हांजे लाइ एॾा रिश्ता एतिरी रिस्पॉन्सिबिलिटीज़ एतिरा माण्हू साम्हूं हूंदा हर कंहिंखे ख़ुशि कंदो मां काफ़ी त ज़िंदगी और सो मां बसि हा मां चवंदी आहियां त बसि पोइ मूंखे पंहिंजा ॿारड़ा वणंदा आहिनि मां चवंदी आहियां मां फेवरेट आहियां कई अहिड़ा माण्हू आहिनि ॾिसण में सुठा लॻंदा आहिनि मुंहिंजी करीना तमामु मोस्ट फेवरेट आर्टिस्ट आहे हुनजी एक्टिंग मूंखे ॾाढी पसंदि आहे हुनजो जेको माना उहो बि ईअं स्टेट फॉरवर्ड मूंखे लॻंदो आहे कॾहिं हुनजा इंटरव्यूज़ सां कुझु मूंखे लॻंदो आहे त बिल्कुलु ईअं रियलिटी में लॻंदो आहे त मूंखे उहा सुठी लॻंदी आहे लेकिन इन खां अलावा हूअं मां चवंदी आहियां त मां चवंदी तव्हां पंहिंजे पाण फेवरेट रहो पोइ भला बाक़ जॾहिं शीशे में पंहिंजे पाण खे ॾिसंदी आहे त छा चवंदी आहे पंहिंजे पाण लाइ पहिरीं पाण वोट कंदा हुन इहे मूं ते शइ सुठी न पई लॻे मां कीअं आहियां मूंखे लिपस्टिक जो कलर सूट करे त पंहिंजे पाण कंदी दुनिया जो को माण्हू तव्हांखे चवे तव्हां पायो तव्हां ठाहियो तव्हां कॾहिं न कंदा छो जो तव्हां पंहिंजा जज पहिरियां पाण हूंदा आहियो त हुनजे करे मां चवंदी मां पंहिंजे पाण खे सुठी लॻां थी त पोइ शायदि मां ॿिए खे बि सुठी लॻंदी हूंदमि या वणंदी न हुजमि ॿिया तव्हांजे लाइ जज कनि था उहो इलाही परे जी ॻाल्हि आहे पर इट डज़ंट मैटर एक्चुअली पाण खे वणो था मूंखे मज़ो थो अचे हाणे ॿिए खे वणे न वणे इहा ज़िंदगी जो हिकिड़ो उसूल बि आहे तव्हां हर कंहिंखे नाहियो वणंदा एग्ज़ैक्टली वणी नथा ख़ुशि नथो करे सघे हा बाक़ी जे मां सभु ख़ुशि आहिनि पोइ पके सम्झो त मौला जो फरमान आहे त हुनजे फेस ते ॿिया फेस चढ़ल आहिनि सो ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे जेका तव्हां कई ऐं वाक़ई में इंसान खे ईअं ई हुजणु घुरिजे भला अहिड़ो को ड्रीम प्रोजेक्ट आहे को जेको ज़िंदगी में सोचो था त कॾहिं मौक़ो मिले या माना अञा मूंखे हे कमु करिणो आहे जेको मां न कयो आहे यार मां शुरू खां वठी माना हिकिड़ो जेको फ्लाई कमु आहे उहो मां काफ़ी 2012 खां वठी स्टार्ट कयो मां अंदरूनी तौर ते मतिलबु काफ़ी उनखे कॾहिं माना इंटरव्यूज़ में मां शेयर कंदी आहियां त मां कंदी रहंदी आहियां कई माण्हू यार मां चवंदी आहियां अलाह साईं तुंहिंजा एॾा एहसान आहिनि एतिरो अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह अगरि 4 माण्हू तव्हांखे कॉल करे चवनि था तव्हां असांजी मदद कयो त मूंखे हुन टाइम अखियुनि में लुढ़क ईंदा आहिनि छा अलाह साईं तो मूंखे एतिरो माना कयो आहे लाइक सम्झो आहे त माना माण्हू मूंखे फ़ोन करे चवनि था या मूंसां केरु अहिड़ो शेयर करे सघे थो पोइ मां हुनखे कॾहिं कंहिंखे बि कॾहिं जवाबु नाहे ॾिनो मां चवंदी आहियां इनशाला मां कोशिशि कयां थी पोइ मां पंहिंजी कोशिशि में लॻी वेंदी आहियां त जेतिरो मुंहिंजो हाल हूंदो आहे कंहिं ताईं मां हुनखे ॻाल्हि पुॼाईंदी आहियां केरु नथो बि करे त जेको मुंहिंजो हाल आहे मां शेयर कंदी आहियां त मां NGO पंहिंजी सोशल वेलफेयर जेका ईशल ज़हरा जे नाले सां मां स्टार्ट कई 2012 में हुनखे मां कंटिन्यू थोरो थोरो खणी आई आहियां कंदी रहंदी आहियां लेकिन उनखे मां जेको लास्ट टाइम बि हिकिड़ो इंटरव्यू अज़रा जे प्रोग्राम में हिते तव्हां वटि त मां हुन में चयो त मूंखे हिकिड़ो फ्लाई कम जो हिकिड़ो वॾो स्टेटस ते कमु करण जो ॾाढो शौक़ु आहे त मां चवंदी आहियां लास्ट जी जेका थोरी घणी अलाह सां ज़िंदगी बची आहे मां चवंदी लास्ट थोरी जेका ज़िंदगी आख़िरी बची आहे मां अहिड़नि माना माण्हुनि सां शेयर कयां उन्हनि सां गॾु हुजां जेके उन्हनि खे मुंहिंजी ज़रूरत हुजे माना ज़िंदगी उहा हुजे जेका तव्हां जेके ॿिए जे कमु अचे अरे वाह ज़बरदस्त इहा ॾाढी सुठी सोच आहे ऐं अलाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾिए हिन सोच खे हिते तव्हांखे जेको आहे अॻिते सवलाई आसानियूं फराहम करे त तव्हांजो इहो कमु पूरो थी वञे ॾाढो बहितरीनु आहे ऐं जॾहिं ज़ाहिर आहे शहला असांजे प्रोग्राम में हुजे त ईअं थी नथो सघे त मां हुन खां कुझु की लफ़्ज़ न हुनखे चवां त झुंगारे असांखे कुझु ॿुधाए छो त अहिड़ी सुरीली आवाज़ु आहे सिंध जी ऐं असांखे पाण खे ॾिसंदड़ तव्हां बि ज़रूरु सोचींदा हूंदव त हे त रोज़ु मिलंदा हूंदा असांखे बि ॾाढी दुखी थी मिले टाइम ई न ॾींदी आहे सो हाणे आई आहे त हा बिल्कुलु सो कुझु ज़रूरु तव्हां खां ॿुधंदासीं पर ब्रेक जो टाइम थी वियो आहे शैला ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था शैला खां कलाम बि ॿुधंदासीं ख़ूबसूरत गानो बि ॿुधंदासीं किथे न वञो ॾिसंदा रहो असांजो प्रोग्राम मिलूं था नंढड़ी साई खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन असांजो शो हले पियो ज़बरदस्त ख़ूबसूरत गुलनि जहिड़ी शैला गुल असां सां गॾु मौजूदु आहे। अच्छा शैला, ॾाढो मां सम्झंदी आहियां त इंसान जेको आहे न पंहिंजी ज़िंदगीअ में जीअं तव्हां चओ त हिकिड़ी ज़िंदगी मिले थी, उन में वैरायटी हुजणु घुरिजे। तव्हां हर कमु कयो ऐं तव्हां वाक़ई में हर फील्ड में हर कमु कयो आहे, दिलि सां कमु कयो आहे। ख़बर पए तव्हां कहिड़ो कमु करे सघो था उहो करियो, जेको नथा करे सघो उन खां बैक थी वेंदा। हा, ख़राबु थी वियो त का ॻाल्हि न आहे, तव्हांखे ख़बर पइजी वञे त हे जेको तव्हांजो आहे पासो न आहे त हिते तव्हांखे तजुर्बो करणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं ॾुख बि कोन रहंदो तव्हां कुझु कयो कोन्हे, कुझु न कयो। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, असां वटि वरी न हिकिड़ो गेम थींदी आहे हिकिड़ी, असां पंहिंजे जेको आहे सो रैपिड फायर राउंड टाइप थींदो आहे, सवाल जवाब न थींदो आहे, पर हिते छा आहे त हिकिड़ी थोरी क्रिएटिव टेस्ट थी वेंदी आहे असांजे आर्टिस्टनि जी, छो त सेलिब्रिटी शो आहे, आर्टिस्ट अचनि था, त इन करे थोरी माइंड क्रिएटिविटी लेवल आहे न, उहा असांजे प्रोग्राम में मां थोरो टेस्ट कंदी आहियां, इन करे ख़बर पइजी वेंदी। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ ॾींदसि, उन लफ़्ज़ सां वाबस्ता कोई बि जेको फर्स्ट विदाउट सोचे न, माना 2 सेकंड तव्हांखे सोचणो न आहे। अच्छा, एॾो त मुश्किल थी वेंदो, मां सोचण त ज़रूरी आहे। उहो लफ़्ज़ ॾींदसि ऐं उहो लफ़्ज़ जेको न मां कलर्स जा नाला वठंदसि। मतिलबु फॉर एग्ज़ाम्पल त मां चवां त रेड त तव्हां चओ रोज़, ओके, हा न, ईअं त ईअं मतिलबु कलर वठणु आहे मुश्किल। तव्हांखे जेको आहे सो न नाला वठणा आहिनि लफ़्ज़ जा, तव्हां बि हिकिड़ो लफ़्ज़ ई ॾींदव, पोइ तव्हांखे हुन सां वाबस्ता कुझु बि यादि अचे थो तव्हां ॿुधाईंदव। ओके, सांदी नाज़ी तव्हांखे ब्लू पाए आया आहियो, ब्लू कलर। पोइ त मां पाए आई। हा, तव्हां ब्लू सां छा आहे? ब्लू, ब्लू सां पाणी आहे, ब्लू इज़ द वाटर। ओके, ज़बरदस्त। पिंक, पिंक गुलाब, वाइट, वाइट ककर, ज़बरदस्त। ब्लैक, ब्लैक इंस्पिरेशन आहे, ये समझो। हाँ, ब्लैक इंस्पिरेशन मतलब ब्लैक फेवरेट है मुंहिंजो कलर, त उन कलर सां कई ज़हन में शयूं अची वेंदियूं आहिनि, पूरी जेको थी सघे थो। मतलब केॾो ख़ूबसूरत आहे, त हिकिड़ो रंग तव्हांखे इंस्पायर करे थो। न, ब्लैक मतलब मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे, ये असां सभु स्क्रीन में करे कलर पायूं था न, पोइ मां इन करे शायदि। अरे वाह, ज़बरदस्त। मतलब मूंखे ॾाढी इंटरेस्टिंग ॻाल्हि लॻी आहे। बहरहाल, ब्राउन, ब्राउन चॉकलेट। अल्लाह, चॉकलेट नाहे खाइणी, नाहे खाइणी, मूंखे त खाइणी आहे। अच्छा, ग्रे, पसंदि ई न आहे, पसंदि ई न आहे, मां लाइ छा चवां। अरे वाह, ग्रे कलर मतलब मूंखे बिल्कुलु परे परे ताईं अट्रैक्ट न कंदो आहे, त मां कंदी छो बस। अच्छा, हलो, इहा ख़बर पइजी, माण्हुनि जी पसंदीदा कलर ख़बर पवंदो आहे, पर अॼु असांखे शैला जो नापसंदीदा रंग बि ख़बर पइजी वियो। येलो, येलो, छा चई सघे, एतिरो सोचणो ई न आहे, एतिरो त सोचणो ई न आहे। हलो, साम्हूं पिया न येलो शेड पता आहिनि। हलो, पीच, हा, पीच त खाइण वारा, पीच खाइण वारा। ओके, ऐं पर्पल, पर्पल जेका आहे सा थीम वाइज सुठा लॻंदा आहिनि कलर्स, थीम सुठो लॻे थो, थीम जो माना हिकिड़ो करके शेड पिंदे। ठीक, गोल्ड, गोल्ड, सफ़ाई गोल्ड लॻी पई आहे। गोल्ड चओ त बस गोल्ड चवां न, माण्हू सॼो सोन आहे, मुंहिंजो पाण ई सोन। न, बाक़ी सॼो ई सोन आहे। सिल्वर, सिल्वर चमक। अरे वाह, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। अच्छा, ऐं अगरि तव्हांखे मां तव्हांजा पंहिंजा जेके रिश्ता आहिनि पर्सनली, उन्हनि जा नाला वठां ऐं उन्हनि ते तव्हांखे को गानो चवणो आहे, बेशक को गानो तव्हांजो पंहिंजो ॻातल न आहे, को बि कलाम डेडिकेट कंदो, ठीकु आहे, त तव्हांजे लारेब, लारेब, हा, सुहिणी धीअ शहज़ादी, कहिड़ो गानो ॻाए, कहिड़ो गानो आहे, थोरो झूंगारे ॿुधाइजो। झूंगारे ॿुधाए, उन ते गानो कहिड़ो सूट थो करे? लारेब ते गानो कहिड़ो सूट थो करे यार? उहा चंचल बि आहे, मस्ती वारी बि आहे, त उन ते कई गाना अचनि था ज़हन में, लेकिन मूंखे विसरी वियो, मतिलबु हिकिड़ो सिंधी गानो हुयो, उन ते ॾाढो मैच करे। अच्छा, को उर्दू बि, पाकिस्तानी को उर्दू बि ॿुधाए सघो था? हसीना ज़ुल्फों वाली जाने जरा। अरे वाह, और सूट करे ज़ुल्फों ॾाढो बार वॾा माशाल्लाह ले वॾा त सोहणी आहे। अरे वाह, ज़बरदस्त। उन ते सूट शाज़ेब, शाज़ेब मतलब छा उनखे चइजे, मतलब हिकिड़ो हो नहीं था, वो सब बेन था, पापा कहते हैं बड़ा नाम, वाह, मामा कहती हैं अल्लाह करेगा मेरा बड़ा नाम करे, उल्टो सीधो कुछ चई छॾियो अथनि अलाए। सही सही, हा, न उन सां हले सर दुआऊं मुंसां लेकिन अलाह से कामयाब करे, अञा ताईं बचपन ॾाढा आहिनि। अरे वाह, छा ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजी माउ जेकर उनखे कहिड़ो गानो? उहा माउ जे लाइ त डेडिकेशन मां चवां त जन्नत आहे न, ऐं जेका असां उहा असांजे हमेशह अलाह साईं सिर ते रखे, ऐं मां चवंदी आहियां अलाह साईं मुंहिंजी जेसी ज़िंदगी आहे मां हिनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी पोइ मां भले हली वञा, मां हुनखे शायदि कॾहिं हिन दूरियूं विछोड़ा सभु बर्दाश्त करे वेंदो आहे, लेकिन उहे विछोड़ा जेके कॾहिं वापसी जे रस्ते ते न वञनि, मां नथी सोचे सघां, लेकिन अम्मा ते ओ अम्मा एॾो प्यारो सॉन्ग हलंदो आहे। अरे वाह, अरे वाह, ज़बरदस्त, बहितरीन। ऐं पीउ ते पहिरियों बाबा
आए हाय बाबा सां त जेको लगाव आहे हू सॼो घर चवंदो आहे सभु सोना थी वञनि पर हो चए थो मुंहिंजी धीअ अहिड़ो कोई कोन्हे ऐं मां चवंदी आहियां मुंहिंजे बाबा जहिड़ो दुनिया में को आइडियल को अहिड़ो माण्हू ई नथो मूंखे मिले हालांकि सॼी ज़िंदगी हिकिड़ी छोकिरी सोचंदी आहे सॼी ज़िंदगी हिकिड़ी छोकिरी सोचंदी आहे त कॾहिं मूंखे जीवन साथी मिले त बाबा जहिड़ो मिले पर पीउ अहिड़ो थियण जी कोई चवंदा न त किसी को भी मिले तो कोशिश करें कि उसकी बाप की जगह ले लें ॾाढो ॾुखियो आहे थियणु ॾाढो ॾुखियो आहे थियणु पर मुंहिंजो बाबा त आइडियल आहे मतलब एडो सादा तबियत अॼुकल्ह दौर में तव्हांखे लॻंदो भला गानो कहिड़ो डेडिकेट कंदा बाबा खे गानो बाबा त मेहदी हसन जा तमामु घणा हलो उहो ई मेहदी हसन जो को कलाम उनखे डेडिकेट कयो वो आहे रंजिश है सही दिल है दुखाने के लिए रंजिश है सही वाह 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 कमाल बाबा अरे वाह अच्छा पोइ जेके तव्हांजो लाइफ पार्टनर आहे जीजू जेके आहिनि असांजा भाउ मुंहिंजा उनखे छा डेडिकेट कंदा उन्हनि जे लाइ आपके प्यार में हम सवन इहो त ईअं न थींदो न तव्हां ॻाए ॿुधायो न त फील थिए न असांखे अच्छा मां जो ईअं ॻाए तव्हां वरी कटे छॾींदा छो जो अॼुकल्ह इंडियन सॉन्ग्स तव्हां पंहिंजो ॿुधायो तव्हांजा पंहिंजा अहिड़ा लव सॉन्ग एॾा रोमेंटिक ख़ूबसूरत आहिनि हा मुंहिंजा पंहिंजा सॉन्ग्स रोमेंटिक आहिनि पर मां हुनखे जेको जॾहिं गानो ॻायो हुयो न त काफ़ी सारा गाना हुनजे लाइ अहिड़ा उन्हनि असांजे म्यूज़िक डायरेक्टरनि तयारु कया तव्हां जॾहिं साईं आयो आहे त गाना बि उन टाइप जा हलंदा त पोइ मां चवंदीसि काफ़ी सारा सॉन्ग्स हुया साईं जे मथे हुआ ओ मुंहिंजा साईं तूं चुप चुप छो आहे तूं नथो ॻाल्हाए कहिड़े ख़्याल में घुमां वाह वाह पोइ इहो थींदो भला नाराज़ थी वेंदा आहिनि नाराज़ थी ॾाढा थींदा सॉरी घणे क़दुरु कंदा मां चवंदा मां छो कयां अरे वाह ज़बरदस्त इहो बि त पंहिंजो मज़ो आहे न हा बिल्कुलु हा रुसण ऐं परचाइण इहो ई त आहे अलाह साईं मोहबतूं बरक़रार रखनि ऐं जेको तव्हांजो एम आहे जेको मां तव्हां ॿुधायो त तव्हांजो ख़्वाबु आहे ॾाढो ख़ूबसूरत ऐं हिकिड़ी वेल विशर जे हवाले सां तव्हांजो हिकिड़ी सोच आहे रैपिड फायर ख़तम थी विया रैपिड फायर ख़तम थी हाणे तव्हां मूंखे टेंशन हुई बि कोन मां चयो एॾो को मतिलबु डिफरेंट हालांकि 2-3 सवाल हुया तमामु डिफरेंट स्टार्ट में जेको माना कलर सां सभिनी खे मैच करणो उहो थोरो मुश्किल हुयो बाक़ी त इज़ीली मतिलबु मां बाबा थोरो हिकिड़ो जनरली पर जेको आहे न तव्हां गाना उहो न ॿुधाए सघियो न माना हर हुन ते हिकिड़ो हुजे न अच्छा मूंखे मतिलबु तव्हां शायदि पहिरियां ॿुधायो त मां चूंडे चूंडे रखां ॿुधायो कोन अचानक सडन त पोइ सो बहरहाल बहितरीन रहियो ऐं शला वक़्तु आहे बिल्कुलु ख़तम थियण वारो न त असां ॿई त वेहूं यार मूंखे बि त विश्वास हूंदो जॾहिं मां बाक वटि ईंदी आहियां या मूंखां इंटरव्यू वठंदी टाइम जल्दी ख़तम टाइम जल्दी ख़तम थींदो आहे ख़बर ई न पवंदी आहे लॻे थो त ॿ औरतूं पाण में मिलनि थियूं त पोइ इहो कमु आहे न पर ज़ाहिर आहे शैला जहिड़ो माण्हू जॾहिं अचे थो त एतिरा पासा आहिनि ज़िंदगीअ जा ॻाल्हाइण जे लाइ शैला भला छा चवणु चाहींदव का अहिड़ी सलाह ॻाल्हि पुछी सघो था जेका शायदि तव्हांजे कॾहिं पंहिंजे मुंहुं ख़्याल में ईंदी हुजे सोच में हुजे त मां शैला ईंदी मां कॾहिं कॾहिं त ईंदो आहे न जंहिंसां घणा एक्साइटेड हूंदा हुननि जी पाण में दोस्त बि त कॾहिं कंहिं सां एक्साइटेड हूंदा ऐं मिलण खां पोइ सभु ॻाल्हियूं ऐं जीअं तव्हां चयो वाक़ई में त अहिड़ा ॻाल्हियूं आहिनि त तव्हांजो जीअं त इंसानु ज़ाहिर आहे ज़िंदगी आहे हुन में ग्रो करे थो सिखे थो न त तव्हांजी जेका पहिरीं शादी हिकिड़ो अलॻि एक्सपीरियंस रहियो वरी अॻिते बि ॿिया बि त छा हिन मां तव्हां सिखियो भला त कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां सम्झो था त अॼु तव्हांखे जंहिं मज़बूत कयो आहे कहिड़ी वजह आहे छो त अहिड़े मामला अहिड़े आहिनि जंहिंमें माण्हू टुटी पवंदो आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त सेल्फ कॉन्फिडेंस जेको आहे न उहो तव्हां कॾहिं पंहिंजो ज़ात सां टुटणु न ॾियो जॾहिं उहो तव्हांजो टुटो त केॾा बि रिश्ता अचनि या वञनि पर पोइ तव्हां हूअं ई न रहंदो मां अॼु बि अगरि बीठल आहियां त अलाह साईं जी तमामु घणी हिकिड़ी का अज़ग़ैबी अलाए चइबो का मौजज़ती का ताक़त आहे जेका मूंखे बीहारे बीठी आहे कई दफ़ा टुटा आहियूं ऐं कई दफ़ा रुना आहियूं कॾहिं पर दिलि आज़ारी थींदी आहे न ऐं ख़ासि तौर ते जॾहिं इश्क जो मामिलो हुजे बिल्कुलु ईअं ॾाढो ॾाढो थींदो आहे एॾी तकलीफ़ पहुचंदी आहे पर मां सोचंदी हुअसि त कॾहिं ज़िंदगी में शायदि ॿीहर मोहबत कोन थी थिए पर मोहबत थिए थी थिए थी तव्हांखे कंहिंजे अख़लाक़ सां को तव्हांखे इंस्पायर करे तव्हांजी ज़िंदगी जूं तकलीफ़ूं हटाए तव्हांखां परे करे त मोहबत थिए थी ऐं उन मोहबत जो जज़्बो ॾाढो अलॻि आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे अच्छा अरे वाह ज़बरदस्त बहितरीन ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि हिकिड़ी पर हींअर छो त वक़्तु बिल्कुलु पूरो थी वियो आहे सो वेंदे वेंदे थैंक यू सो मच हिकु दफ़ो तव्हां फाइनल मैसेज तव्हां चाहींदव अगरि ॾियणु चाहियो त असांजे ॾिसंदड़नि खे ॾियो ऐं ख़ासि तौर ते नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे ॾिसो जेके असांजूं नियाणियूं आहिनि जेके घर में वेठियूं आहिनि हाणे एॾो दौरु तब्दील थी वियो आहे माशाअल्लाह काफ़ी निकिरी आहियूं हुन अॻियां
ऐं उन्हनि खे कामयाबु जेके बि नियाणियूं उन्हनि खे ॾिसंदी आहियां मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे ऐं पोइ मां उन्हनि जे पोयां वरी उन्हनि जे पोयरनि जे लाइ दुआऊं कंदी आहियां त ॾिसो कंहिंजे न कंहिंजे सपोर्ट ते ॾिसंदा हो हींअर ॾाढी हिकिड़ी डॉक्टर साहिबा आहे, उनजी ॾाढियूं लिंक्स माना शेयर थींदियूं आहिनि, माण्हू हिक ॿिए सां कंदा आहिनि उन में त कंहिं बि औरत खे अगरि ख़ुशि ॾिसो था त ॾिसो त उनजे पोयां को न को कामयाबु मर्द, को न को ख़ूबसूरत मर्द, को न को सपोर्टिव मर्द बीठल आहे। उहो तव्हांजे भाउ जे सूरत में बि थी सघे थो, तव्हांजे पीउ जे सूरत में बि थी सघे थो। असां वटि ॾाढी नेगेटिविटी वधी वई आहे, कंहिंजे लाइ असां कुझु बि पॉज़िटिव तो सोचूं कोन था। बाक़ी औरत खे इहो करणु खपे, इहो औरत करे ॾिसो पंहिंजे विशिस सां। मां अॼु हिते वेठी आहियां, जेसि ताईं मुंहिंजी फैमिली नथी चाहे त मूंखे केॾांहुं वञणु ॾुखियो लॻंदो, ॾाढो मुश्किल लॻंदो। मां कीअं वञा, मुंहिंजो हस्बैंड जो मूड ऑफ हुजे या मुंहिंजो पुटु मूंखे नाराज़ लॻे या मूंखे पंहिंजो भाउ नाराज़ लॻे या मुंहिंजो पीउ मूंखे लॻे त मूंखे कंहिं शइ जी इजाज़त न ॾिए, मां ओवरऑल जनरली ॻाल्हि करे रही आहियां। त पोइ असां अॻियां निकिरी पर पंहिंजे पाण खे नाकाम महसूसु कंदासीं, उहा असांजी कामयाबी बि असांखे नाकामी तरफ़ महसूसु थींदी। लेकिन दिलनि खे खटे अॻे निकिरी वञणु न, उहा कामयाबी अलॻि आहे। तव्हां उन्हनि खे सेटिस्फाई करियो, ख़ुशि वठो, एतमाद करियो, वरी उन एतमाद खे ॾाढो सुठो, बहितरीनु, ॾाढो सुठो मैसेज, बहितरीनु मैसेज। ऐं वेंदे वेंदे कलाम ॿुधंदासीं शैला खां, ऐं ज़रूरु जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदासीं त वरी हिकिड़े नए प्रोग्राम में तव्हांखे हिकिड़ी ख़ूबसूरत ॿी सेलिब्रिटी सां गॾु मुतारिफ़ कराईंदासीं, ॻाल्हियूं उन सां गॾु कचहरी कबी। ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वीकेंड विद बाग पीरज़ादा जी जेका असल सूंहं आहे, उहे असांजा गेस्ट आहिनि, असांजा जेके सेलिब्रिटी आहिनि सिंध जा, उहे पंहिंजा आहिनि ऐं उहे पंहिंजो हिकिड़ो नालो करे वेठा आहिनि, कंहिं न कंहिं मक़ाम ते पहुता आहिनि। त असां उन्हनि माण्हुनि खे इनवाइट कंदा आहियूं, उन्हनि जी लाइफ जर्नीअ ते लाइफ ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं उन्हनि सां ॾाढी ख़ूबसूरत कचहरी कबी आहे। सो ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहो, पंहिंजो प्यारु असांखे ॾींदा रहो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असांखे दुआउनि में यादि रखो। तेसि ताईं अला भाई, ऐं वेंदे वेंदे शैला जो ख़ूबसूरत कलाम बि ॿुधूं था। कहिड़ो था ॿुधायो सो? मुंहिंजे पंहिंजे ई यूट्यूब ते हलंदो आहे, तमामु बहितरीनु, तमामु घणनि दिलनि जो ऐं असांजे लेजेंड फ़नकार जेके आहिनि, असांजा आर्टिस्ट आहिनि, जेके असांजा मास्टर जेको सो मंज़ूर सखीराणी, उनजो सॉन्ग मां ॻायो हुयो। वॾो नालो उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब पाण असांजे शो में बि आया आहिनि, असां मास्टर चवंदा आहियूं। बिल्कुलु, हा बिल्कुलु। चांडो की रात में सव सिंगार करे, चांडो की रात में सव सिंगार करे, सियाणो थी मुंहिंजे साम्हूं तू ईंदो न कर, मतां काफ़िर थियां, तोखे सजदो कयां, तिरछी नज़रनि साम्हूं ॾे तकींदो न कर, चांडो की रात में तुंहिंजी विख विख मतां में शर्म अचे, जितां गुज़री उतां इहो शोर थिए, या खुदा या खुदा करबला करबला किसे रो न कर, सोच कर ध्यान कर, तिरछी नज़रनि सां कंहिंखे तकींदो न कर, मतां काफ़िर थियां, तोखे सजदो कयां, तूं बेपर्दे कॾहिं मूं सां मिलंदो न कर, चांडो की